वगण जे तारीख़ी माग लंग डंड जे रेस्ट हाउस ते सिंधी अदबी संगत शाख कंबर तरफ़ां नज़म जे शाइर मसीउद्दीन मक्सी सां रिहाण ऐं मुशाइरो कोठायो वियो, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत राब्ता सेक्रेटरी बशीर आचो कई, जॾहिं त महिमान ख़ासि सीनियर सहाफ़ी ग़ुलाम उमर चांडियो ऐं हाफ़िज़ तुफ़ैल अमन तुनियो हुआ। कोठायल मुशाइरे में सिंधी अदबी संगत शाख कंबर जे सेक्रेटरी मुश्ताक अहमद गोपांग, अदीब लेखक भाऊ दुर्ममद बुरड़ो, सीनियर सहाफ़ी लेखक फरहान तुनियो, शेर मोहम्मद मुगेरी, लाखो शबीर, एजाज़ बुरड़ो, कमरदीन कमर, कोड़ल कुर्बदार, पीर कयूम चांडियो, अली हाशिर चांडियो, मुमताज़ मस्तोई, इसरार इमामदीन, ज़मीर हैदर, सिकंदर सनम झंडेल, गुलाम अब्बास, अली हसन दायो, अब्दुर्रज़ाक कलोड़ो, जॾहिं त सुगड़नि में मोहम्मद मिठल सिपरो, अली डिनो मुगेरी, सजन सिपरो, सहाफ़िन कामरान तुनियो, बख्शल ख़ान, ज़ुबैर अहमद तुनियो, अली गुल मुगेरी, अब्दुल वहीद मेयो समेत इलाइक़े जे माण्हुनि शिरकत कई। असां पंहिंजे सिंधी अदबी संगत शाख कंबर जी तरफ़ां असांजो सीनियर दोस्त आहे मसीह मक्सी, उन सां रूह रिहाइण जे लाइ हिते गॾु थियासीं। ऐं उन खां अलावा असांजी शाख ऐं कंबर ज़िले जा मुख़्तलिफ़ अदीब शाइर, नसरी नज़म जा शाइर ऐं सुगड़ दोस्त उहे बि हिते गॾु थिया ऐं असां उन्हनि मुशाइरो कयो ऐं हिन लंग डंड ते उन्हनि भरपूर उन्हनि ते बि शाइरी कई, पखियुनि ते ऐं हिन जी सूंहं ते। ऐं असांजो मुख़्तलिफ़ गॾिजाणियूं सिंधी अदबी संगत शाखुनि जूं या प्रोग्राम शहर जे हिन बैठकुनि ते थियनि था, पर असां सोचियोसीं त अहिड़ी जेका असांजे ज़िले में तमामु हिकिड़ी सूंहं सां भरियल हंधि आहे मौजूदु आहे, त छो न उनखे उजागर करण जे लाइ उन हंध ते असां माना सिंधी अदबी संगत शाख जे तरफ़ां उते वञी हिकिड़ो प्रोग्राम कजे। तंहिं करे अॼु ई भरपूर प्रोग्राम थियो ऐं हिन हंध ते आयासीं, हिन जी सूंहं खे ॾिठोसीं ऐं हिन जी जेका फितरत आहे हितां जी ऐं हितां जो हिकिड़ो जेके महिमान पखी अचनि था ऐं उन्हनि जी जेका हिते हिफ़ाज़त आहे, हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि जी बि तमामु घणी महिरबानी, जिन हिते असांखे अचण जे आछ कई ऐं हिते असांखे इज़त बख़्शी। हितां जो माहौल ॾिसी उन्हनि खे जस ॾिजे थी त हू पंहिंजे घर वांगुरु हिन इदारे जी इन लंग डंड जी हिफ़ाज़त कनि था। इश्क नाहे रांदि जो खेॾनि खेॾारी, कराए सार सूलियत तो सूर्य ॾिहारी, अचनि न फाड़ी इश्क अॻियां कौड़ल चवे, अवां जूं महिरबानियूं लख लख महिरबानियूं। ही तारीख़ी लंग डंड आहे जंहिं ते तारीख़ी शाइर जो असां रिहाण कई आहे ऐं वॾी असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां हिन जॻह ते अची ऐं ॿियो बि ऐलान कयो आहे त उस्ताद पीरल कंबर साह संग लाड़कनि तरफ़ां हिते प्रोग्राम कजे ऐं मां ॿ टे दोस्तनि सां मिलियो आहियां, उन चयो त इनशा हिते कंदासीं ऐं अनकरीब इहो प्रोग्राम थींदो। बाक़ी मसीह जेको शाइर आहे त उहो काफ़ी वक़्त खां शाइर आहे, उहो नज़म जो शाइर आहे, गज़ल गीत वाई जो शाइर उहो लिखी थिए, पर हुन गज़ल ते एतिरी तबादमा कई आहे जो तव्हां ॿुधो त हुन नज़म तमामु घणा ॿुधाया ऐं उनखे बि मुबारक हुजनि ऐं तव्हांखे बि जेके वियूं वठो तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं जेको ही जेको लंग डंड आहे इहो तारीख़ी माग आहे, इन ते अची असांखे वॾी ख़ुशी थी आहे। तमामु घणी ख़ुशी थी आहे जो सिंधी अदबी संगत शाह कंबर पारां हिते लंग डंड ते असां हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। असांजे नज़म जे बहितरीनु शाइर मसीह मक्सी सां रिहाण ऐं महफ़िल मुशाइरो। आख़िर में हिकिड़ो शेर त बसंती राति बरसाती ऐं बाहुनि में सनम हूंदो, बसंती राति बरसाती ऐं बाहुनि में सनम हूंदो, ख़ुदा जी कुल करीमीअ मां मूं ते वधि सो करम हूंदो। वॾी महिरबानी। साईं नज़म आहे, कयूं से ॻोठ जूं ॻाल्हियूं मिटीअ जो मोह जागी पियो, कयो जो इश्क फोटहड़ो सलन में साह पइजी वियो, जवानी वर वकड़ खाई अवां जे पिड़ में पए आई, संभारियो सावणियुनि तोखे मुंदुनि खे कीअं को रोके, पयो आ साह सुरंदे में कुल्हनि ते वार केरिया अथई, टिड़ी पियूं टालियूं भिक ते सुरिया सभु शांवरा तोॾां, असांजा ख़्याल आवारा पखियुनि जा था उॾनि केॾां, सवालनि खे सुरो खाए जवाबनि में जुंबश न आहे, अखियुनि खां धार सपना थिया नज़र जो कारवां साॻियो कंहिं जारे में ॾीओ जाॻियो,
सुतो नाहे सदिन खां को उहो ई पंधु आहे ओखो मरियो वियो आहे मथां जेको आ जंहिंजो कोन को लेखो जियापो झूर थींदो वियो केॾो मजबूर थींदो वियो खईं मूं विख जो सच सां सदिन जो ड्रोह जागी पियो कयूं से ॻोठ जूं ॻाल्हियूं मिटीअ जो मोह जागी पियो कयो जो इश्क फोटाड़ो सलन में साहु पइजी वियो। वॾी महिरबानी। शाइरनि मसीह मक्सीअ खे भेटा ऐं लंग ॾंड जी सूंहं फितरत ऐं पखियुनि ते शेर ॿुधाए महफ़िल में वाह वाह कराए छॾी। उन मौक़े ते आयल महिमाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे भलोड़ नज़म जे शाइर मसीह मक्सीअ सां तारीख़ी माॻ लंग ॾंड ते प्रोग्राम करे तारीख़ जो हक़ अदा कयो आहे। हुननि चयो त सिंधी अदबी संगत खे घुरिजे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सिंध जे समूरनि तारीख़ी माॻनि ते थियणु घुरिजनि।